1 कोप कणक जो अटो, स्वाद अनुसार लूण, अधु चमचो कारा मिर्च ऐं 2 चमचा शुद्ध देसी गांइ जो घी, 1 गिलास पाणी। ये सब सामग्री आहे असांजे अॼु जी सिंपल कोकीअ जी। असां ठाहिण वारा आहियूं सिंधी सिंपल लूण कारे मिर्च वारी कोकी, जंहिंजे लाइ असां हिकु पाट खई आहे। उन में सभु जेको बि सामान आहे उहो उन में विधो आहे, यानी कि अटो, लूण, कारा मिर्च ऐं 2 चमचा शुद्ध देसी गांइ जो घी। असां हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं जीअं सभु मसाला ऐं घी अटे में बराबरि मात्रा में मिक्स थी वञनि ऐं इहो अटो ईअं ॿधिजणु खपे, त इहा निशानी आहे कि असां घी बराबरि मात्रा में विधो आहे। उन खां पोइ ज़रूरत जे हिसाब सां पाणी विझी करे असां हिन जो थोरो सो ॾाढो अटो ॻोहे करे तयारु कंदासीं। कोकी घणनि ई क़िस्मनि जी थींदी आहे। कोकी थींदी आहे बसर पई, मेथीअ पई, दाल पई, पटाटे पई, लेकिन अॼु असां ठाहिण वारा आहियूं सिंपल प्लेन लूण ऐं कारे मिर्च वारी कोकी। हाणे असां अटो ॻोहिजी चुको आहे ऐं असां उनखे थोरो तेल लॻाए करे रखी छॾियो आहे साइड में। हीउ सॼो अटो ॻोहण लाइ असांखे लॻो आहे लॻभॻि अधु गिलास पाणी। हाणे हीअ कोकी जेका आहे उहा चांहि सां ॾाढी सुठी लॻंदी आहे, खीर सां सुठी लॻंदी आहे। त अॼु असां नाश्ते में खाइण वारा आहियूं चांहि कोकी। त मां हिते जेसिताईं तओ गरम थिए तेसिताईं चांहि रखी रही आहियां। हिकु पासे चांहि ठहंदी, ॿिए पासे कोकी। त इहो इंस्टेंट नाश्तो आहे। जॾहिं तव्हांखे टाइम घटि हुजे, नाश्तो ठाहिणो हुजे, त 10 मिंटे में चांहि कोकी जो नाश्तो तव्हां ज़रूरु ठाहे सघंदा आहियो। इनखे इंट्रस्टिंग ठाहिण लाइ तव्हां इनखे ॿारनि जे लाइ हल्का हल्का निशाना हणी बि ठाहे सघंदा आहियो। उहो मां अॻियां तव्हांखे ॿुधाईंदसि। हाणे उन अटे मां 4 गोला ठाहे उनखे हाणे मां थोरो थुल्हो करे वेलींदसि। थोरी थुल्ही वेलणी हूंदी आहे कोकी, चपातीअ वांगुरु सनी न हूंदी आहे। ऐं ॿारनि जे लाइ इंट्रस्टिंग ठाहिण लाइ मां उनखे बर्फ़ीअ जा हल्का हल्का निशाना लॻाए छॾिया आहिनि, जीअं उहो बाइट साइज़ कोकी इन मां पाणे ई तोड़े करे पंहिंजे हथ सां खाई सघे। जेसिताईं हिकु पासो पचे तेसिताईं असां वेले रहिया आहियूं ॿी कोकी। असांखे हिकु पासे वधीक न पचाइणो आहे, हल्को ख़ाली हुन पासे थोरो पकिजी वञे त असां हिनखे फ्लिप कंदासीं। फ्लिप करे असां लॻाईंदासीं असली घी लॻाइण खां पोइ असां वापसि हिनखे फ्लिप करण वारा आहियूं। फ्लिप कंदासीं त तेसिताईं हेठां बि अधु कची अधु पकी ठही वई हूंदी। ऐं हाणे असां हिन पासे बि हिनखे घी लॻाईंदासीं, यानी कि ॿिन्ही पासे तव्हांखे चङी तरह घी लॻाए करे हिनखे गोल्डन ब्राउन थियण ताईं पकाइणो आहे। ऐं हे तयारु थी वई तव्हांजी कोकी। ॾाढी स्वादिष्ट लॻंदी आहे, बुरकुनी लॻंदी आहे ऐं तव्हां खाईंदव त डेफिनेटली तव्हांखे जाम मज़ो ईंदो। त तव्हांखे अॼु जी कोकी जी रेसिपी कीअं लॻी बिल्कुलु ॿुधाइजो, कमेंट करे शेयर कजो। हाणे मां ॿी कोकी तव्हांखे ठाहे थी ॾेखारियां जंहिंमें मां कोई निशान न लॻायो आहे। त ईअं ई बि तव्हां पचाए सघंदा आहियो, निशान वारी बि पचाए सघंदा आहियो। चॉइस तव्हांजी आहे, जीअं तव्हांखे वणंदी हुजे तीअं तव्हां ठाहे करे खाई सघंदा आहियो। जय झूलेलाल, तव्हां सभिनी जो स्वागत आहे अॼु जे व्लॉग में। बिल्डिंग में कमु चालू आहे, जाम घोर घमासान हुयो। लॻो कि उन घोर घमासान में तव्हांखे आवाज़ बि क्लियर न ईंदो ऐं मज़ो बि न ईंदो व्लॉग में। त इन करे अॼु असां तव्हांखे ॿाहिरि वठी आया आहियूं थोरो घुमाइण फिराइण। तव्हांखे असां घुमाइण वारा आहियूं कल्याण जो हिकु नओं रस्तो, हिकदमि ब्रैंड न्यू रस्तो। मां तव्हांखे हाणे थोरो व्यू ॾेखारींदसि। ऐं हिते मूंसां गॾु लाइव 4 ऑडियंस बि आहिनि जेके गॾु वेठा। हे ॾिसो, हे आहे रोड नओं जेको ठहियो आहे कल्याण में। इहो कल्याण खां वठी टिटवाला ताईं कनेक्ट थींदो। कल्याण खां टिटवाला ताईं जो शॉर्टकट रूट थींदो। हे ॾिसो, हे विशाल खे त तव्हां सुञाणंदा आहियो जेको गन्नो पियो कटे। हीअ उहा ई प्रकृति अथव जंहिं छोला भटूरा मोकिलिया हुया। ऐं हिनखे त तव्हां पहिरियों ई सुञाणंदा आहियो, हीअ त असांजी कार्टून गर्ल। हाणे मां तव्हांखे वठी हलंदसि धरतीअ खां वठी चंड ताईं। हे ॾिसो, हीअ धरती आहे ऐं असां धीरे 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 उड़ान खणूं था ऐं असां पहुची वियासीं चंड ते।
हवा जो आवाज़ ॿुधो छा त हवा थी लॻे। ये मिस्टर खत्री जेके ड्राइविंग था कनि ऐं हा हे मां कंचन सिंधी खत्री जेका पुठियां वेही करे राइड खे इंजॉय थी कयां। तव्हांखे अॼु जो शॉर्ट वीडियो कीअं लॻो ज़रूरु कमेंट करे ॿुधायो। मिलूं था सुभाणे ॿिए वीडियो में। जय झूलेलाल।